بسم اللہ الرحمن الرحیم فصل قال القاضی امام ابو زید الموانع اربعۃ اقسام مانع یمنع انعقاد العلت ومانع یمنع تمامها ومانع یمنع ابتداء الحکم ومانع یمنع دوامه نظیر الاول بیع الحر والمیتۃ والدم فإن عدم المحلیت یمنع انعقاد التصرف علة لإفادة الحکم وعلى هذا سائر التعلیقات عندنا فإن التعلیق یمنع انعقاد التصرف علة قبل وجود الشرط على ما ذکرنا ولہذا لو حلف لا يطلق امرأته فعلق طلاق امرأته بدخول الدار لا يحنس۔ پٹھے سبق میں اساں اہو پڑھی آیا ہویاسیں تا احکام شرعیہ جے لائے اسبابن جو ہوجن ضروری ہے، छो त अहकाम शरई असां खां ग़ाइब हूंदा आहिनि, असांखे ख़बर न आहे पवंदी त उन्हनि ते अमल कहिड़े तरीक़े सां कजे, कहिड़े टाइम कजे अमल, कहिड़े वक़्तु कजे, कहिड़े टाइम उहे अहकाम असांजे मथां वाजिबु था थियनि। सो उन जे लाइ कुझु असबाब हुजणु ज़रूरी आहिनि त असांखे इहा ख़बर पवे त हाणे इहा अहकाम शरई असांजे मथां वाजिबु थी चुका आहिनि। हिन फ़सुल में इहो ॿुधाईंदो त कुझु अहिड़ा मवाने आहिनि जेकॾहिं उहे मवाने मिलनि त पोइ असबाब उहा इल्लत वाक़िअ नाहे थींदी। माना कुझु अहिड़ा मवाने आहिनि जेके असबाबनि खे रोकनि था, जेकी उन इल्लत खे रोकनि था या उन हुकुम खे रोकनि था, त उहे मवाने ज़िक्र कंदो जंहिंजे करे उहे असबाब, उहे इल्लतूं ऐं हुकुम जारी नथा थियनि। पुठे फ़सुल में उहे सूरतूं पढ़ियासीं जंहिंमें जारी थियनि था, हिन में वरी मवाने ज़िक्र कंदो, यानी कि जंहिंजे मौजूदु हुजण सां उहे असबाब जारी न थी सघनि था। त उहे कुल मवाने 4 आहिनि। मवाने घणा आहिनि? 4 आहिनि, जंहिंजे हुजण सां पोइ अहकाम जारी न थींदा, असबाब जारी न थींदा, इल्लतूं जारी न थींदियूं या हुकुम जारी न थींदा। उहे 4 मवाने ज़िक्र करे थो। पहिरियों माने कहिड़ो आहे? पहिरियों माने इहो आहे त उन में इल्लत मुनअक़िद ई न थिए। इनइकादुल इल्लत मुनअक़िद ई न थिए, यानी कि को अहिड़ो माने अचे जंहिं माने जी वजह सां इल्लत जारी न थी सघे, इल्लत मुनअक़िद ई। जॾहिं इल्लत मुनअक़िद न थींदी त उन जे मथां हुकुम बि लॻाए कोन सघंदासीं। ॿियो माने इहो आहे त अहिड़ो को माने हुजे जेको इल्लत खे मुकमिल थियण खां रोके, यमनअ तमामहा, जेको रोके उन जे मुकमिल थियण खां, यानी कि इल्लत मुनअक़िद त थिए पर उहा इल्लत मुकमिल थी न सघे, माना इल्लत उन में नुक़्स अची वञे, उहा नाक़िस रहे, अधु रहे, उहा इल्लत मुकमिल थी न सघे। टियों वरी माने इहो आहे त जेको इब्तिदाए हुकुम खे रोके, यानी इल्लत मुनअक़िद बि थिए ऐं इल्लत मुकमिल बि थिए, इल्लत मुनअक़िद बि थिए, जारी बि थिए ऐं इल्लत मुकमिल बि लधी वञे पर हुकुम उन जे मथां जारी थी। अहिड़ो को माने आयो आहे जंहिं इल्लत जे मथां हुकुम खे जारी थियण खां रोकियो आहे। इहो आहे टियों माने। ठीकु आहे, इल्लत बि मिले थी, इल्लत मुकमिल बि थिए थी, पर को अहिड़ो माने आयो आहे जंहिं हुकुम खे जारी थियण खां रोकियो आहे, हुकुम जी इब्तिदा खे हुकुम खां रोकियो अथई। चौथो माने इहो आहे त इल्लत बि मुनअक़िद थिए, इल्लत मुकमिल बि थिए ऐं उन जे मथां हुकुम जारी बि थिए पर हुकुम में दवाम न हुजे, माना हुकुम मुस्तक़िल रही न सघे, कहिड़े टाइम बि हुकुम खे माण्हू ख़तमु करे सघे थो।
हूअं त इल्लत मिलंदी त हुकुम जेको जारी थींदो सो हुकुम में हमेशगी हूंदी न, पर को अहिड़ो मानियो आयो आहे जो हुकुम जारी बि थियो आहे पर उन हुकुम में दवाम न आहे। त ॿ माने जेके बयानु कई उहे उनजो तालुक़ु इल्लत सां हुयो ऐं ॿ माने जेके बयानु कई उनजो तालुक़ु वरी हुकुम सां आहे। ठीकु आहे, पहिरियों मानियो कहिड़ो त इल्लत ई मुनक़िद न थिए, ॿियो मानियो कहिड़ो त इल्लत मुनक़िद थिए पर इल्लत मुकमिल, इन ॿिन्हिनि जो माने जो तालुक़ु इल्लत सां हुयो। वरी जेके आख़िर में ॿ माने ज़िक्र कई, टियों ऐं चोथों उनजो तालुक़ु वरी हुकुम सां आहे। टियों कहिड़ो त हुकुम इब्तिदाअन जारी न थी सघे, माना हुकुम बिल्कुलु बि जारी थी न सघे। ऐं चौथो मानियो हुकुम जारी त थी सघे पर उन में दवाम न हुजे, उन में हमेशगी न हुजे। हाणे इन्हनि चइनी मवाने जा असीं मिसाल पढ़ंदासीं त असांखे ॻाल्हि वाज़े थी वेंदी। तर्जुमो कयो त तर्जुमे मिसाल पढ़ंदासीं। फ़स्ल, ही फ़सल आहे त काल फरमायो काज़ी इमाम अबू ज़ईद दबूसी रहमतुल्लाह अलैह, अल मवाने अर्बअतुन, त मवाने चार आहिनि। माने जो जमो मवाने, जमा मुंतहिल जुमू। अर्बअतु अक़सामिन, मवाने चइनि क़िस्मनि ते आहिनि। पहिरियों माने उन, पहिरियों मानो कहिड़ो आहे त यमन इन इकादल इल्लत, पहिरियों मानो इहो आहे जेको रोके इल्लत खे मुनअकिद थियण खां। ठीकु आहे, यानी इल्लत मुनअकिद ई न थिए, इल्लत जारी न थिए। जॾहिं इल्लत ई मुनअकिद न थी त उनजे मथां हुकुम बि लॻाए। व माने उन, ॿियो मानो कहिड़ो आहे यमन ओ तमाम हा, जेको रोके उनखे मुकमिल थियण खां, यानी इल्लत मुनअकिद त थिए पर मुकमिल थी न सघे। टियों व माने उन यमन ओ इब्तिदा अल हुक्म, टियों अहिड़ो मानियो जेको रोके हुकुम खे शुरू थियण खां। माना इल्लत मुनअकिद बि थी वई आहे, इल्लत मुकमिल बि, पर हाणे उन मथां हुकुम लॻाए, हुकुम जी इब्तिदा उन इल्लत ते करे न थी सघिजे। चौथो व माने उन, अहिड़ो मानियो जेको यमन ओ दवाम हू, जेको उन हुकुम खे दवाम हमेशगीअ खे जेको रोके, यमना जेको रोके दवाम हू उनजे हमेशगी खे। माना इल्लत बि मुनअकिद थी वई, इल्लत ताम बि थी वई, मुकमिल बि थी वई, उनजे मथां हुकुम जारी बि थी वियो आहे पर हुकुम उनजे मथां हमेशह जारी नथो रही सघे, कंहिं माने जे करे उहो हुकुम उन तां ख़तम थी वञे थो। नज़ीरुल अव्वल बैउल हुर्र वल मैतते वद्दम, पहिरियों असां मानियो कहिड़ो पढ़ियोसीं त जंहिंमें इल्लत ई मुनअकिद न थिए, जॾहिं इल्लत मुनअकिद न थींदी त उनजे मथां हुकुम बि लॻाए। उनजो मिसाल इहो आहे त आज़ाद शख़्स जी बे करणु, मुर्दार जी बे करणु ऐं रत जी बे करणु। आज़ाद शख़्स जी बे करणु जाइज़ आहे? न आहे जाइज़। मुर्दार जी बे करणु जाइज़ न आहे। रत खे खपाइणु जाइज़ न आहे, छो त इहो हराम आहे रत बि। हाणे इल्लत छा आहे? इल्लत आहे बे। हुकुम छा आहे? हुकुम आहे उनजे मथां मालिक थियणु। जॾहिं बे कई वेंदी त उहो शख़्स उन मुश्तरी उन मबीअ जो मालिक थी वेंदो। ठीकु आहे, त इल्लत छा आहे? बे। हुकुम छा आहे? त जॾहिं इल्लत ई न मिलंदी त हुकुम जे तरफ़ मुनअकिद, ओ त हुकुम उनजे मथां जारी ई। जॾहिं इल्लत ई मुनअकिद न थींदी, इल्लत ई जारी न थींदी त हुकुम जारी किथां थींदो? त हाणे हिते बे में ई ख़राबी आहे, माना इल्लत में ई मानियो अची वियो त हुकुम जे तरफ़ असां रुजू ई कोन कंदासीं। त कीअं? त आज़ाद बे जो मतिलबु छा आहे? बे जी माना आहे त माल जे एवज़ माल वठणु। त हाणे खपाए थो वञे आज़ाद इंसान, आज़ाद इंसान माल आहे? आज़ाद इंसान त माल न आहे। या मुर्दार माल आहे? मुर्दार माल न आहे।
रत माल न आहे, छो त इहो हराम आहे। हराम माल मुर्दार ऐं रत इहो हराम आहे। बाक़ी जेको इंसान आहे उहो शरफ़ जे करे, इज़त जे करे। त आज़ाद इंसान माल न आहे, मुर्दार माल न आहे, रत जॾहिं माल ई न आहिनि त उन मथां बे मुनक़िद, जॾहिं बे यानी इल्लत ई न मिली, इल्लत ई मुनक़िद न थी त उनजे मथां हुकुम लॻाए। त हाणे केरु आज़ाद शख़्स खे खपाए त मुश्तरी उनजो मालिक थी सघंदो? मालिक थियणो आहे हुकुम, माना मुश्तरी मालिक थी उनजो न सघंदो। छा लाइ न थी सघंदो? त आज़ाद शख़्स माल ई न आहे त उनजी बे कीअं थींदी? त माना इल्लत ई न मिली त पोइ हुकुम बि उनजे मथां लॻाए। ठीकु आहे, त पहिरियों माने सम्झ में आयो? यानी उनजे जंहिंमें इल्लत ई मुनक़िद न थिए अहिड़ो माने अचे जेको इल्लत खे मुनक़िद थियण खां रोके। जॾहिं इल्लत मुनक़िद न थींदी त उनजे मथां हुकुम बि लॻाए न सघंदासीं। छो त इहे बे जा महल ई न आहिनि। जॾहिं महल ई न आहिनि त पोइ उनजे मथां बे जारी न थींदी। उन खां पोइ वरी चयईं त हाणे इहो जेको माने आहे न त इल्लत मुनक़िद ई न थींदी, इन जे मथां दारोमदार आहे तअलीक़ात जो बि। पुठियों असां पढ़ियासीं त अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स पंहिंजी घरवारी जी तलाक खे मुअल्लक़ कयो आहे कंहिं शर्त सां, मसलन चईंसि त इन दख़लति दार फ़अंते, अगरि तूं घर में दाख़िल थी त पोइ तोखे तलाक। त हाणे उन जी घरवारी खे तलाक कॾहिं वाक़िअ थींदी? जॾहिं उहा घर में दाख़िल थींदी। त शर्त जेको आहे इहो हुकुम खे जारी थियण खां रोके थो। शर्त सां मुअल्लिक़ कयो अथई न, इहो मुअल्लिक़ करणु इहो हुकुम खे जारी थियण खां। त गोया कि असां इन सम्झंदासीं त हुन इहो जुमिलो चयो ई न आहे। अंते तालिकुन चयो त अथई, चयो अथई न अंते तालिकुन इन दख़लति दार फ़अंते, हुन अंते तालिकुन मर्द चयो आहे पर तलाक वाक़िअ माना अहिड़ो मानियो आयो आहे जेको इल्लत, अंते तालिकुन इहा इल्लत आहे, तलाक जो जारी थियणु इहो हुकुम आहे। त तलाक जारी थिए थी? नथी थिए। माना इल्लत त छाजे करे? उन जे करे जारी नथी थिए जो हिते इल्लत ई मुनक़िद नथी थिए। इल्लत मुनक़िद तॾहिं थींदी जॾहिं उहा औरत घर में दाख़िल, सो उहा औरत घर में दाख़िल थींदी त पोइ इल्लत मुनक़िद थींदी। हिन जॻह ते इल्लत मौजूदु आहे पर इल्लत मुनक़िद थी नथी सघे। अंते तालिकुन चयो अथई पर तलाक वाक़िअ, छाजे करे? त हिते माने मौजूदु आहे जेको इल्लत खे मुनक़िद थियण खां रोके थो। सम्झ में आयो? तर्जुमो कयो। पहिरें शुरू खां तर्जुमो कयो। नज़ीरुल अव्वल, मिसाल पहिरें जो, बई उल हुर, बे आज़ाद शख़्स जी, वल मैतत ऐं मुर्दार जी, वदम ऐं रत जी, फ़इन अदमुल महलियत, फ़इन पोइ बेशक न हुजणु महल, माना इहे बे जा महल ई न आहिनि। आज़ाद शख़्स, रत ऐं मुर्दार इहे बे जा महल ई न आहिनि। जॾहिं बे जा महल ई न आहिनि त बे मुनक़िद, जॾहिं बे मुनक़िद न थींदी माना इल्लत ई मुनक़िद न थींदी त उनजे मथां हुकुम बि लॻाए न सघंदासीं। इहो यमनो, इहो उनजो महल न हुजण जे करे यमनो रोके थो इनकाद तसर्रुफ़ जे मुनक़िद थियण खे, यानी बे जे मुनक़िद थियण खे रोके थो। छो त इहे बे जा महल ई न आहिनि। इल्लत जे ज़रिए सां लिइफ़ादतिल हुक्म, हुकुम जे फ़ाइदे जे वास्ते। हुकुम छा आहे? मिल्कियत। त जॾहिं इल्लत ई न हूंदी त पोइ हुकुम न लॻाए सघंदा। व अला हाज़ा, ऐं इन ई उसूल ते आहिनि साइरो तअलीक़ात, तमामु तअलीक़ातियूं, माना जंहिं बि शइ खे हुन मुअल्लक़ कयो आहे उहे तमामु तअलीक़ूं इन उसूल ते आहिनि। छो त मुअल्लक़ करण साण इल्लत मुनक़िद नाहे थींदी, इल्लत में मानियो अची वेंदो आहे। गोया कि उन इहे जुमिला चया ई न आहिनि। इंदना असां वटि,
लेकिन इमाम शाफ़ी वटि उहे मुनाक़िद थी वेंदियूं आहिनि, इहो सॼो तफ़सील पुठियां पढ़ी आयासीं। फ़इन तालीक, पोइ बेशक जेका तालीक आहे इहा यमन ओ रोके थी इन इकादत तसरुफ़ जे मुनअक़िद थियण खे इल्लतन अज़रुए इल्लत जे क़ब्ल वजूद शर्त जे लभण खां, पर जॾहिं शर्त लभंदो त पोइ इल्लत जारी थी वेंदी। मसलन उहा औरत घर में दाख़िल थी त पोइ हाणे उन ते तलाक जारी, पोइ गोया कि उन वक़्तु जेॾीमहिल उहा औरत घर में दाख़िल थी आहे असां ईअं सम्झंदासीं त उन वक़्तु उन अंत तालिकुनि जो कलमो अदा कयो आहे। अलामा ज़करना हो जो असां उनखे पोइ ते ज़िक्र करे, चवे थो त इहो सॼो तफ़सीली बस असां पोइ ते ज़िक्र करे आया आहियूं। वले हाज़ा, ऐं इन जे करे चई हाणे ॾिसो, कंहिं शख़्स अगरि जेकॾहिं पाण चयो त कसम खयईं त मां पंहिंजी घरवारी खे तलाक न ॾींदुसि, पोइ उन तलाक ॾिनी आहे मुअल्लक़ करे। कसम छा कयईं त मां पंहिंजी घरवारी खे तलाक, चयईं त अल्लाह जो कसम मां पंहिंजी घरवारी खे कॾहिं बि तलाक न ॾींदुसि, पर पोइ हुन तलाक ॾिनी आहे, पर तलाक मुअल्लक़ करे ॾिनी थी। चओ त इन दख़लति दार फ़अंते, त हाणे उहो शख़्स हानिस थींदो या न थींदो? उन तलाक त ॾिनी आहे, मुअल्लक़ कयो अथई, त उनखे हानिस थियणु घुरिजे न घुरिजे? उहो शख़्स हानिस न थींदो। छो न थींदो? उन जे करे न थींदो त तलाक मुअल्लक़ अञा जारी नाहे थी, अंत तालिकुनि वारी जेका वस्फ़ आहे उन जो माने मौजूदु आहे। माने कहिड़ो मौजूदु आहे? त शर्त, इन दख़लति दार वारो शर्त नथो मिले। जॾहिं शर्त मिलंदो, तलाक वाक़िअ थींदी, त पोइ असां चवंदासीं त हिन पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी आहे। हिन वक़्तु तलाक मुअल्लक़ आहे, जॾहिं मुअल्लक़ आहे त पोइ उहा जारी नथी थी सघे, जारी नथी थी सघे त उहो हानिस बि थी नथो सघे। त इहो मुसनिफ़ इहो बि हिकिड़ो ज़मीननि मिसाल ॾेई करे इहा ॻाल्हि सम्झाई त जेके मुअल्लक़ शयूं आहिनि उहे जारी नाहिनि थींदियूं, छो त उन्हनि जे लाइ माने मौजूदु हूंदो आहे। जॾहिं उहो माने ख़तमु थी वेंदो त पोइ उहे जारी, इहो पहिरियों ई क़िस्म जेको त माना इल्लत जे लाइ को माने मौजूदु हुजे। जॾहिं इल्लत जे लाइ को माने मौजूदु हूंदो, इल्लत ई मुनाकिब न थींदी, त पोइ हुकुम बि लॻाए न सघंदासीं। सम्झ में आयो? तर्जुमो कयो। वलिहाज़ा, ऐं इन ई जे करे, इन ई जे वास्ते, लो हलफ़, जेकॾहिं कंहिं शख़्स इहो कसम खयो त ला युतल्लिकु इम्राअतहू, त उहो न तलाक ॾींदो पंहिंजी घरवारी खे, फ़अल्लक़ तलाक इम्राअतिही, पोइ मुअल्लक़ कयो उन शख़्स पंहिंजी घरवारीअ जी तलाक खे बिदुख़ूल दार, घर जे दाख़िल थियण सां, त ला यहनस, उहो शख़्स हानिस न थींदो। सम्झायूं न छो हानिस न थींदो? व मिसाल सानी, ऐं ॿियो मिसाल, ॿियो शर्त, ॿियो माने असां कहिड़ो पढ़ी आयासीं? त इल्लत मिले पर इल्लत पूरी थी न सघे। पहिरियों शर्त इहो त इल्लत मुनाकिद ई न थिए, अहिड़ो को माने हुजे जेको इल्लत खे मुनाकिद थियण खां रोके। ॿियो शर्त पढ़ियोसीं त इल्लत मुनाकिद त थिए पर इल्लत मुकमल न थिए। इन जा मिसाल हाणे मुसनिफ़ पेश करे रहियो आहे। मिसाल जीअं हलाकुन निसाब फी इस्नाइल हौल, ज़कात कॾहिं वाजिब थींदी आहे? हाँ शाबाश, को शख़्स निसाब नामीअ जो मालिक हुजे ऐं उन निसाब नामीअ ते साल पूरो गुज़री वञे। हाणे हिकिड़ो शख़्स निसाब नामीअ जो मालिक त आहे, पर 6-7 महीननि खां पोइ उनजो निसाब हलाक थी वियो, वीचारो तबाह थी वियो, सभु मिल्कियत हुनजी ख़तमु थी वई, त हाणे उन शख़्स ते ज़कात वाजिब थींदी? उन शख़्स ते ज़कात वाजिब न थींदी। हालांकि इल्लत मिली हुई, ज़कात जे वजूब जी इल्लत कहिड़ी? त उहो निसाब नामी जो मालिक थियो हुयो, पर साल पूरो थियणु शर्त हुयो, माना इल्लत मुकमिल न थी, साल पूरे थियण खां पहिरियां ई उनजो निसाब हलाक थी वियो। त माना इल्लत मिली त हुई पर इल्लत मुकमिल न मिली, साल अञा पूरो ई न थियो, पहिरियां उनजो निसाब हलाक। त इल्लत जे मुकमिल थियण खां को अहिड़ो माने हुजे जेको इल्लत खे मुकमिल थियण खां रोके, इल्लत मुकमिल न थींदी त उन मथां हुकुम बि लॻाए न सघंदासीं। ठीकु आहे? जहिड़े तरीक़े सां निसाब कंहिं शख़्स जो साल खां पहिरियां हलाक थी वियो,
त हाणे उन शख़्स जे मथां ज़कात वाजिबु न थींदी, छो त इल्लत आहे ज़कात जे लाइ त निसाब नामी हुजे ऐं उन निसाब जे लाइ शर्त इहो आहे त उन जे मथां साल पूरो गुज़रे। हिन जे मथां साल पूरो ई कोन गुज़रियो त माना इल्लत मुकमिल न थी। ॿियो मिसाल ॾिनई वरी इम्तिना अहदु शाहिदैन, रुकिजी वञणु ॿिनि गवाहनि मंझां हिकिड़े गवाह जो अन शहादत गवाहीअ खां। कंहिं मुआमिले जे लाइ ॿ गवाह हुजणु ज़रूरी आहे। अहिड़ो को मुआमिलो आहे जंहिंमें ॿ गवाह हुजणु, पोइ हाणे उन ॿ शख़्स आंदा कोर्ट में गवाही ॾियण जे लाइ, पर हिकिड़े गवाही ॾिनी ॿियो गवाही नथो ॾिए, त हाणे इल्लत शुरू त थी, जारी त थी, माना हिकु शख़्स गवाही ॾिनी त गवाही वारी इल्लत जारी थी, पर ॿियो शख़्स गवाही ॾिए हा त पोइ इल्लत मुकमल थिए वञे हा। ॿिए शख़्स इनकार कयो गवाही ॾियण खां, उहो गवाही नथो ॾिए त इल्लत जारी थी पर इल्लत मुकमल न थी। उन करे इल्लत मुकमिल न थी त हाणे फ़ैसिलो बि ॿुधायो न वेंदो, हुकुम जारी न थींदो, छो त इल्लत मुकमिल नाहे थी। इल्लत खे मुकमिल थियण खां को माने मौजूदु आहे जेको रोके थो। ठीकु आहे। या वरी अक़द जो को हिसो को जुज़ खे रद्द करण जे करे बि उन में को माने मौजूदु हूंदो जंहिंजे करे रद्द कयो वञे त पोइ हिते इल्लत साॻियो ई मिसाल वांगुरु इन इल्लत पूरी न थींदी। इल्लत पूरी न थींदी त पोइ उन मथां हुकुम बि जारी तर्जुमो। ऐं मिसाल ॿियो हलाकुन निसाब फी इस्नाइल हौल, हलाक थी वञणु निसाब जो साल जे दरमियान में, व इम्तिनाउ अहद शाहिदैन, ऐं रुकिजी वञणु ॿिनि गवाहनि मंझां कंहिं हिक जो अन शहादत गवाहीअ खां, ऐं रद्द करणु अक़द जे कंहिं जुज़ खे हिसे खे। व मिसाल सालिस अल बैउ बिशर्तिल खियार, टे जो मिसाल, टियों असां मानो कहिड़ो पढ़ियोसीं त जंहिंमें इल्लत मुनक़िद बि थिए ऐं इल्लत मुकमिल बि थिए पर उन मथां हुकुम जारी थी न सघे। उन जो मिसाल आहे शर्त ख़ियार, यानी कि कंहिं शख़्स पाण बे कई, शर्त ख़ियार पढ़ी आयो न बुयू में, अगरि जेकॾहिं बे कई आहे बाए ऐं मुश्तरी, उन मंझां कंहिं शर्त लॻायो आहे ख़ियार जो, त हाणे बे जेका आहे सा इल्लत मिली आहे ऐं उन्हनि ईजाब ऐं क़बूल कयो आहे, उन्हनि बे बि कई आहे त इल्लत मुकमिल बि, इल्लत मुनक़िद बि थी वई आहे ऐं इल्लत मुकमिल बि थी वई आहे, पर उन ख़ियार शर्त लॻायो हुयो, उन ख़ियार शर्त जे करे हाणे मुश्तरी अञा मालिक न थींदो उनजो मबीअ जो, माना हुकुम उनजे मथां लॻाए न सघंदासीं। इल्लत मुकमिल मिली न, बे थी वई, ईजाब क़बूल थी वियो, बे मुनाक़िद थी वई, पर हुकुम अञा उनजे मथां जारी, छो त उन ख़ियार शर्त लॻायो आहे। जॾहिं ख़ियार शर्त ख़तमु थी वेंदो त पोइ हुकुम लॻायो वेंदो, माना पोइ मुश्तरी मबीअ जो मालिक थी वेंदो। त ख़ियार शर्त इहो हुकुम खे जारी थियण खां रोके थो, छो त कहिड़े टाइम बि जंहिं शर्त लॻायो हूंदो त वापसि करे सघे थो, ॿिए खे फसख करे सघे थो शर्त लॻाइण जे करे, ख़ियार जे करे उनखे अख़्तियार आहे न, त माना उहो मिल्कियत जो हुकुम उन ते तेसि ताईं न लॻाए सघिबो जेसि ताईं उनखे ख़ियार शर्त हासिलु हूंदो। ठीकु आहे। हालांकि इल्लत मुकमिल मिली वई आहे पर हुकुम उनजे मथां जारी करे नथो सघिजे। इल्लत मुकमिल मिली न, बे मुनाक़िद थी वई। ॿियो मिसाल वरी ॾिनई, ॿियो मिसाल जीअं को अगरि शख़्स माज़ूर आहे, उज़र वारो आहे, माना अहिड़ो को शख़्स आहे जंहिंखे दाइमी नक़सीर आहे, हमेशह उनखे नक़सीर हले थी, या उनखे दाइमी पेशाब जा क़तरा अचनि था, त हाणे उन शख़्स जे लाइ इहा इजाज़त आहे त जेसि ताईं निमाज़ जो वक़्तु जारी आहे तेसि ताईं उहो उन हिकु वुज़ूअ सां ई निमाज़ूं जेतिरियूं पढ़णु चाहे उहो पढ़ी सघे थो। मिसाल ज़ोहर जे लाइ कंहिं शख़्स वुज़ू कयो, अहिड़ो को शख़्स आहे जंहिंखे पेशाब जा क़तरा दाइमी अचनि था, त हाणे ज़ोहर खां असुर ताईं उनखे भले पेशाब जा क़तरा पिया अचनि पर उनजो वुज़ू न टुटंदो,
वज़ू हुनजो न टुटंदो जेसि ताईं असुर नमाज़ जो वक़्तु थिए त पोइ असुर नमाज़ जे लाइ वरी उहो अलॻि वज़ू। हा, ॿियो को वज़ूअ जो टुटणु, मसलन हिकु शख़्स खे दाइमी पेशाब जा क़तरा अचनि था, पोइ अगरि उन खां गैस ख़ारिज थी वियो त पोइ वज़ू टुटी वेंदो, छो त इहो अलॻि ॿियो वज़ू जो टोड़ींदड़ आहे। पर पेशाब जे क़तरनि जे करे उनजो वज़ू न टुटंदो। हालांकि पेशाब जे क़तरनि जे करे उनजो वज़ू टुटणु घुरिजे, इल्लत मिले थी न वज़ू जे टुटण जी, पेशाब जा क़तरनि जो जारी थियण त उन मथां हुकुम लॻाइजे वज़ूअ जे टुटण जो, पर हुकुम न लॻाइबो, छो त को मानिव मौजूदु आहे। मानिव कहिड़ो मौजूदु आहे त उहो उज़र वारो शख़्स आहे, उनखे दाइमी पेशाब जा क़तरा अचनि था, त इल्लत जे मौजूदु हुजण जे बावजूदु असां हुकुम लॻाए नथा सघूं। पेशाब जा क़तरा जारी थिया त इहा इल्लत आहे वज़ूअ जे टुटण जी, त वज़ूअ जे टुटण जो हुकुम लॻाए नथो सघिजे। ठीकु आहे, इल्लत मौजूदु आहे, पर अहिड़ो को मानिव आयो आहे जंहिं हुकुम खे जारी थियण खां रोकियो आहे। सम्झ में आयो? मिसाल सालिस, टें माने जो मिसाल, अल बैउ बेशर्तिल ख़ियार, बै करणु शर्त ख़ियार सां, व बक़ाइल वक़्त फ़ी हक़ साहिबिल उज़्र, ऐं बाक़ी हुजणु वक़्त जो साहिब उज़्र जे हक़ में। व मिसाल राबिअ ख़ियारुल बुलूग़ वल इत्क़ व रुयत। चोथों असां पढ़ियोसीं मान्य। चोथों मान्य छा हुयो त उन में इल्लत मुनक़िद बि थिए, इल्लत मुकमिल बि थिए, हुकुम जारी बि थिए, पर हुकुम हमेशह रही न सघे। इन जो मिसाल आहे ख़ियार बुलूग़, यानी अहिड़ो नंढड़ो ॿारु आहे जंहिंजो कंहिं वलीअ निकाह करायो आहे, पर वलीअ मां मुराद हिते उहो वली आहे जेको पीउ ऐं ॾाॾे खां अलावा आहे, माना उनजे भाउ या कंहिं ॿिए वलीअ उनजो निकाह करायो आहे बुलूग़त खां पहिरियां। त हाणे उहो छोकिरो या छोकिरी जॾहिं बालिग़ थिया आहिनि त हाणे उहे निकाह खे फसख़ कनि त फसख़ करे सघनि था, निकाह खे उहे ख़तमु करे सघनि था, उनखे अख़्तियार हासिलु आहे। त हाणे ॾिसो, नंढड़े ॿार जो, नाबालिग़ ॿार जो कंहिं वलीअ निकाह करायो हुयो, त निकाह कराइण सां उहो निकाह मुनक़िद थी वियो न थी वियो? निकाह इल्लत हुई, निकाह जो थी वञणु, मुनक़िद थी वञणु, उनजे मथां हुकुम बि जारी थी वियो, उनजो निकाह बि पाण मंझि थी वियो, उन में इल्लत बि मिली, इल्लत मुकमिल बि मिली, त उन वलीअ निकाह करायो, उनजो निकाह बि थी वियो, ऐं हुकुम जारी बि थियो, त उनजे मथां निकाह जो हुकुम बि लॻायो वियो त ही ॿई पाण में ज़ाल मुड़ुस आहिनि। पर इहो हुकुम हमेशह न रहियो, निकाह त हमेशह जे लाइ हूंदो आहे न। त उते हाणे बालिग़ थियण खां पोइ उन छोकिरे छोकिरीअ खे अख़्तियार हासिलु थियो त उहो निकाह खे फसख़ कनि त करे, त इन हुकुम में दवाम मौजूदु न आहे। सम्झ में आयो? ख़ियार थियणु बालिग़ जो वल इत्क़ ऐं आज़ादीअ जो, यानी कि का बानी हुई, उनजो आका निकाह कराए छॾियो हुयो, जेॾी महिल उहा बानी हुई, त हाणे बानी जेॾी महिल आज़ादु थी आहे, त आज़ादु थियण खां पोइ बानी खे अख़्तियार हासिलु आहे, त उहा बि निकाह जेकॾहिं टोड़णु चाहे त टोड़े सघे थी। सो इहो बि जेको बानी जो जेको निकाह करायो वियो, इन मंझि बि हुकुम अहिड़ो आहे जंहिंमें दवाम मौजूदु न आहे। टियों मिसाल वरी ॾिनई त जंहिंमें कुफ़ो न हुजे, कुफ़ो निकाह जे बाब में पढ़ी आया हुयो, त यानी कि जेको रिश्तेदारी कई थी वञे उन में बराबरी हुजे, ईअं चइबो आहे कुफ़ो। कुफ़ो जी माना बराबरि हुजणु, यानी कि मर्द ऐं औरत ख़ानदानी हैसियत सां बराबरि हुजनि, माल दौलत सां बराबरि हुजनि, ज़ुहद तक़वा में बराबरि हुजनि। जेकॾहिं का अहिड़ी औरत आहे जेका पाण आला ख़ानदान जी आहे, पाण आला ज़ुहद ऐं तक़वा वारी आहे, पाण हैसियत वारी आहे, ऐं उन निकाह वरी कंहिं कमतर शख़्स सां कयो आहे, त उनजे वारिसनि खे निकाह फसख़ करण जो अख़्तियार हासिलु हूंदो आहे, त उहे उन औरत जो निकाह फसख़ कराए सघनि था। त
त इहो बि उन मथां ॾिसो, औरत ग़ैर कुफ़ु में निकाह कयो त निकाह उनजो मुनाक़िद थी वियो, निकाह जारी थी वियो, पर उन में दवाम न थियो। जॾहिं उहे वली उनजो निकाह फसव करणु चाहींदा त करे सघनि था। ॾिसो हुकुम जारी बि थियो पर उन में दवाम मौजूदु न आहे। चोथों मिसाल वरी ॾिनई त फट जो सही थी वञणु। मिसाल इहो आहे त ॾिसो मसइलो इहो आहे त कंहिं हिकिड़े शख़्स ॿिए खे ज़ख़म ॾिनो त हाणे उहो शख़्स वियो काज़ी वटि वञी केस दायर कई त काज़ी अञा फ़ैसिलो न ॾींदो हुनजे केस जो। उनजे करे फ़ैसिलो न ॾींदो त थी सघे थो, हाणे ख़बर न आहे इहो ज़ख़्म हिन जी जान वठे, ही मरी वञे, थी सघे थो। जेकॾहिं मरी वेंदो त क़िसास वठंदासीं, जेकॾहिं उहो शख़्स ज़िंदा रहियो त पोइ क़िसास न पर उनजो ज़मान वठंदासीं। सो उहो काज़ी इंतज़ारु कंदो त ॾिसूं त हिन ज़ख़्म जो नतीजो कहिड़ो थो निकिरे। पोइ अगरि उहो शख़्स फ़ौत थी वियो पोइ त क़िसास लाज़िम थींदो, अगरि जेकॾहिं फ़ौत न थियो त पोइ ज़िमान थींदो। पोइ ज़िमान जे लाइ बि वरी इंतज़ारु करिणो पवंदो त उहो जेॾीमहिल फट उनजो ज़ख़्म सही थी थो वञे त पोइ ॾिसंदासीं त ज़ख़्म उनजो निशान छॾियो आहे या नाहे छॾियो। अगरि जेकॾहिं ज़ख़्म जो निशान बाक़ी रहियो आहे त पोइ उन शख़्स खां वरी ज़िमान ओहिड़ो वरितो वेंदो काज़ी, पोइ जेको मुनाक़िद कंदो उहो आहे त छाजे करे जो उन शख़्स जी ख़ूबसूरतीअ में उन ऐब आंदो, त हाणे हुनजे चहिरे वग़ैरह ते निशान थी वियो त उनजी ख़ूबसूरती ज़ाइल थी वई, त पोइ ओहिड़े तरीक़े सां उन ते ज़िमान रखियो वेंदो। अगरि जेकॾहिं उन शख़्स ते को निशान वग़ैरह बि नाहे आयो त पोइ हाणे उन लाइ कुझु बि न थींदो, उहो कल अदम सम्झियो वेंदो। ठीकु आहे। त हाणे इहो ॾिसो फट वग़ैरह इहो सही थी वियो त उन में उनजे हुकुम जे लाइ मान्य मौजूदु आहे। काज़ी फ़ौरन हुकुम जारी नथो करे, उनजे लाइ मान्य मौजूदु आहे। मान्य कहिड़ो मौजूदु आहे त असां इंतज़ारु कंदासीं ऐं उनखे ॾिसंदासीं। हालांकि उन शख़्स खे ज़ख़्म लॻो आहे, इहो ज़ख़्म लॻणु इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो न त हुकुम खे जारी कयो वञे, त हुकुम जारी थिए थो पर उन में दवाम मौजूदु न आहे। तर्जुमो कयो। मिसाल चोथे माने जो ख़ियारुल बुलूग़, बालिग़ जो अख़्तियार, वल इत्क़ ऐं आज़ादीअ जे अख़्तियार, व रुयत ख़्यार रोयत में पढ़ियो आहे न, यानी कि बे कई वई त पोइ उनखे उन मुश्तरीअ खे उहो ख़्यार रोयत हासिलु हूंदो आहे। जेसि ताईं मुश्तरी उनखे मबीअ खे ॾिसंदो पोइ तेसि ताईं उनखे फसव करणु चाहे त पोइ करे। हालांकि बे मुनाक़िद बि थी वई आहे, उनजे मिल्कियत में बि अची वई आहे, माना हुकुम जारी बि थी वियो आहे, पर ख़्यार रोयत जे करे हुकुम में दवाम मौजूदु न आहे। व अदमुल कफ़ावत यानी न हुजणु कुफ़ुअ जो, वल इंदिमाल फ़ी बाबिल जराहात ऐं सही थी वञणु, दुरुस्त थी वञणु फटनि वारे बाब में, माना ज़ख़्म बिल्कुलु सही थी वियो, उन में को बि निशान मौजूदु न आहे। अला हाज़ल असुल ऐं इन ई असुल ते, व अला हाज़ा अला एतबार, वरी हितां खां वरी ॿी ॻाल्हि करी। असां पढ़ी आयासीं हिते त मुसनफ़ बयानु कया त मवाने जेके आहिनि से 4 आहिनि। बाद हिनखे 5 ऐं 6 बि बयानु कनि था, ऐं 5 ऐं 6 जेके आहिनि पोइ उहे चोथे क़िस्म में अचनि था। उहे वरी बाद वरी हिनखे मवाने खे 3 क़िस्म शुमार कनि था। त जेकी 3 क़िस्म शुमार कनि था, जीअं इमाम करखी रहमतुल्लाह अलैह, त उहे चवनि था त जेको अव्हां जेको क़िस्म बयानु कयो आहे न, टियों असां कहिड़ो माने बयानु कयोसीं। माने जो 3 क़िस्म कहिड़ो हुयो त माना इल्लत मौजूदु हुजे पर हुकुम उन मथां जारी थी। उहे चवनि था त ईअं थी नथो सघे त इल्लत मौजूदु हुजे ऐं उन मथां हुकुम जारी न थी सघे, माना इहो मुमकिन ई न आहे त माना इल्लत मिले ऐं असां उनजे मथां हुकुम जारी न कयूं। सो उहे इन माने खे तस्लीम नथा कनि। पोइ उहे चवनि था त अव्हां जेके इहे मिसाल बयानु कया आहिनि न, इहे असुल में ॿिए क़िस्म जा मिसाल आहिनि। ॿिए क़िस्म जा कीअं मिसाल आहिनि त ॿिए क़िस्म में छा हुयो त उन में इल्लत मुकमल
न हुजे। हीअ चवंदा त उनजे करे इन जे मथां हुकुम जारी नथो थिए, छो त उन में इल्लत मुकमल नाहे। जीअं असां 3 क़िस्म जे मिसालनि में पढ़ी आया हुआसीं न, शर्त ख़ियार ऐं मज़ूर शख़्स जे लाइ वक़्त जो बाक़ी हुजणु, असां चयोसीं इन जे मथां हुकुम जारी नथो थिए, त हुननि जो त इहो उनजे करे हुकुम जारी नथो थिए, छो त इहो टियों अलॻि क़िस्म न आहे इन जो मवाने जो, पर इहे ॿिए क़िस्म में शामिल आहिनि। माना इन में इल्लत मुकमिल नथी मिले, ईअं नथो थी सघे। हू चवंदा त माना इल्लत मौजूदु हुजे ऐं उन जे मथां हुकुम लॻाए न सघिजे। बाज़ उलमा जो इहो चवणु। सम्झ में आयो? हाणे तर्जुमो कयो। मशाइख़ इराक़ इमाम करकी अलैहि रहमत जो इहो चवणु आहे। ठीकु है। वअला हाज़ा वहाज़ा अला एतबार जवाज़ तख़सीस इल्लत शरइयत, ऐं इन ई एतबार ते जाइज़ आहे इल्लत शरइय जी तख़सीस करणु, इल्लत शरइय जी तख़सीस करणु, यानी टियों क़िस्म त इल्लत जी तख़सीस करणु मतिलबु इल्लत खे जुदा करणु, यानी इल्लत मिले थी पर हुकुम मिली नथो सघे। जेको टियों असां माने जो क़िस्म पढ़ी आयासीं, मवाने मां जेको टियों क़िस्म, उनखे फ़अम्मा अला क़ौल मन ला यक़ूल, पर उन्हनि जे क़ौल जे मुताबिक़ जेकी चवनि था, मन अला क़ौल उन्हनि शख़्सनि जे क़ौल ते, मन ला यक़ूल जेकी नथा तस्लीम कनि बिजवाज़ तख़सीस इल्लत, इल्लत जे तख़सीस जे जाइज़ हुजण खे। या बाज़ उसूल शाफ़ाइन बि इहो फरमाइनि था त माना इहो जेको टियों क़िस्म असां बयानु कयोसीं, जंहिंमें इल्लत मौजूदु आहे पर हुकुम लॻाए नथो सघिजे, फल माने इंदहू सलासत अक़सामिन, पोइ माने उन्हनि वटि 3 क़िस्मनि ते आहिनि। कहिड़ा? माने यमन इब्तिदा अल इल्लत, उहो माने जेको रोके इब्तिदा अल इल्लत खे, इल्लत जे मुनाक़िद थियण खे, इब्तिदा जेको रोके। ऐं माने यमन तमाम हा, ॿियो माने जेको उनजे मुकमिल थियण खे रोके। ऐं माने यमन दवामल हुकुम, टियों उहो जेको अहिड़ो माने जेको दवा में हुकुम खे रोके। असां जेको टियों क़िस्म बयानु कयोसीं जेको इब्तिदाई हुकुम खे रोके, उहे हिनखे तस्लीम नथा कनि। उहो पढ़ी वियासीं, छा तस्लीम नथा कनि? त हो चवंदा ईअं नथो थी सघे त इल्लत मौजूदु हुजे उनजे मथां हुकुम लॻाए। पोइ असां जेकी मिसाल बयानु कयासीं उहे उनखे ॿिए क़िस्म में शुमार कनि था। व अमा इंद तमाम इल्लत, पर इल्लत जे मुकमिल हुजण जे वक़्तु फयस्बुतुल हुक्म, पोइ साबित थी वेंदो हुकुम ला मुहालत, माना हर हाल में। इन थी नथो सही त इल्लत साबित थिए त हुकुम जारी न थिए, सो हर हाल में हुकुम जारी थींदो। वाला हाज़ा, ऐं इन ई उसूल ते कुल मा जअल फरीक़ुल अव्वल, हर उहो जो कयो फ़रीक़ अव्वल मान्य वास्ते हुकुम जे साबित हुजण जे, त कयो आहे फ़रीक़ सानी इनखे मान्यो ले तमाम इल्लत जे वास्ते, माना उनखे ॿिए क़िस्म में शुमार कयो अथई। वाला हाज़ल असर, ऐं इन ई वाला हाज़ल असल, ऐं इन ई असुल ते यदूरुल कलाम बैनल फ़रीक़ैन, जेको फिरे थो कलाम ॿिन्ही फ़रीक़नि जे दरमियान। ठीकु आहे।